ओम शांति। अॼु असां बाबा जी 11 तारीख़ अप्रैल जी मुरलीअ ते नयनि कुझु मुख्य पॉइंटनि जी उन ते असां मनन चिंतन कंदासीं। ओम शांति। अॼु बाबा असांखे सभ खां अहम हालत सेखारे रहिया आहिनि। अंदरि ॾांहुं वञणु माना अंतर्मुखी, यानी ज़हन खे ॿाहिरिनि शयुनि खां हटाए अंदरि जी शांती में रहणु। जीअं मोबाइल घटि इस्तेमाल में जल्द चार्ज थिए थो, तीअं रूह अंदरि वञण सां ताक़तवर थिए थी। बाबा चवे थो त ज़हन हिकु मंदरु आहे। मंदरु हमेशह पाक ऐं साफ़ हुजणु घुरिजे। जेकॾहिं सोचूं पाक आहे त ज़िंदगी प्रमाण हूंदी, जेकॾहिं न त बेचैनी थींदी। मंदर में मुनफ़ी शइ न रखिबी आहे, निगेटिविटी न रखिबी आहे। बाबा नई पॉइंट ॿुधाइनि था, वाइब्रेशन असल ख़िज़मत लफ़्ज़नि सां न पर तनवाई सां थिए थी। ख़ुशबू बिना ॻाल्हाइण जे पकड़िजे थी। ख़ामोश ख़िज़मत सभ खां असली ख़िज़मत आहे। बाबा अगली पॉइंट सम्झाइनि था, समर्पण जो मतिलबु आहे ज़हन, जिस्म ऐं माल खे बाबा खे ॾियणु। चिराग तेल सां भरिजी रोशनी ॾिए थो। बाबा अॻी नई पॉइंट सम्झाइनि था, साक्षी अवस्था। साक्षी भाव मतिलबु हर शइ ॾिसी बि मुतासिर न थियणु। फिल्म ॾिसंदड़ सिर्फ़ु ॾिसे थो, शामिल नथो थिए। बाबा हाणे सम्झाइनि था, हीअ ज़िंदगी हिकु ड्रामो आहे। हर रूह पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। फिल्म में हर अदाकार जो रोल मुख़्तलिफ़ हूंदो आहे। बाबा सम्झाइनि था त सब्र सां इंतज़ारु करणु ज़रूरी आहे। बाबा सम्झाइनि था, हिकु बाबा सां जुड़ण ई फ़रिश्तो बणाए थो। ख़िज़मत में रहणु माया खां हिफ़ाज़त आहे। मिठास ई असली अज़मत आहे। सच खे नरमीअ सां चवणु घुरिजे। जॾहिं रूह हिकु बाबा सां जुड़े थी त इहा प्रमाण ताक़तवर ऐं फ़रिश्तो बणिजी वञे थी। ओम शांति शांति शांति।